तकरार जी नेक्स्ट एपिसोड में मूसा के क़ैद कयो वेंदो या क़ैद करे उन खां बाद में वरी इनकाउंटर कयो वेंदो। छा जे करे मजबूर थी करे पुलिस जेको आहे मूसा खे न मारियो। छा नवाब खान मजबूर थी वियो या वरी मीर जेको आहे मूसा जी दिलेरी ॾिसी मजबूर थी वियो त मूसा खे छॾियो वञे ऐं उनखे क़ैद कयो वञे, उनखे मारियो न वञे। छा नवाब खान कीअं मजबूर थी वियो, हू त इनकाउंटर कराइणु चाहे पियो। तकरार एपिसोड जी नेक्स्ट एपिसोड जी सॼी कहाणी तव्हांखे असां ॿुधायूं। पहिरियां इनखे पूरो ॾिसिजो दोस्तो, जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज खे बि सब्सक्राइब, फॉलो, लाइक, शेयर वीडियो खे ज़रूरु कंदा। पोइ किस्त में असां तव्हांखे ॿुधायो होसीं त मूसा कॾहिं बि कान मरदो, मूसा खे न मारे सघंदा, मूसा गिरफ़्तार थी सघे थो, मूसा मरदो कोन। पोइ एपिसोड में असां तव्हांखे लगातार ॿुधाईंदा था अचूं उअं ई थियो ऐं मूसा खे जेको आहे पुलिस कान मारियो। छो न मारियो इहो बि तव्हांखे ॿुधायूं था। त मूसा जी दिलेरी ॾिसी करे सभु परेशान थी विया, ख़ासि करे मीर इहो चाहे पियो त मूसा जीअं मूंखां घुरे, मतिलबु मदद घुरे या मुंहिंजे इहो झुके या ईअं चवे तूं मूंखां वधीक भलो आहीं। पर मूसा त मूसा हुआ, उन हिकु बि ॻाल्हि न मञी ऐं शींहनि वांगुरु साम्हूं थी बीठो, भली मूंखे मारे छॾियो। इहा दिलेरी ॾिसी करे मीर जो बि कंधु झुकी वियो। ऐं नेक्स्ट एपिसोड में जेको आहे नवाब खान बि इन शइ ते मजबूर थी वेंदो, चवंदो बसि नथा इनखे न मारियो, छो त पुलिस वारो बि डिॼे पियो मारण खां मूसा खे ऐं मीर बि रोके पियो। ऐं नेक्स्ट एपिसोड में इन्हनि जूं ॻाल्हियूं ॾिसी इन्हनि जो इहे रोकण में कामयाबु थी वेंदा ऐं दरिया खान बि अची उते ख़ासि करे उते अची पुॼंदो। लेकिन मूसा मरंदो कोन ऐं नवाब खान मजबूर थी वेंदो त इनखे क़ैद कयो वञे, सजावल सां गॾु क़ैद करे छॾींदा मूसा खे। इहा हुई नेक्स्ट एपिसोड जी कहाणी। असांखे ॾींदा इजाज़त, उमेद आहे वीडियो खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।